कराची एयरपोर्ट ते चीनी शहरनि ते हमले में मुलवस आपघाती बमबार जी सुञाणप थी वई आहे। 3 सहूलतकार गिरफ़्तार कया विया। सूबाई वज़ीर ज़िया लंजार जो इहो चवणु आहे। चीनी शहरनि ते हमले में एक आपघाती बमबार ऐं 3 सहूलतकार मुलविस हुआ। ज़िया लंजार जो चवणु आहे चीनी शहरनि ते हमलो कंदड़ दहशतगर्द जो नालो शाह फहद उर्फ आफ़ताब हो। हमले में मुलविस सहूलतकार औरत खे भी गिरफ़्तार कयो वियो आहे। सूबाई घरू वज़ीर जो चवणु आहे सहूलतकारनि में फरहान ऐं मोहम्मद शरीफ़ शामिल हुआ। कराची मां ख़रीद कयल गाॾी चीनी शहरनि ते हमले में इस्तेमाल कई वई, जॾहिं त चीनी शहरनि ते हमले जी ज़िम्मेवारी BLA क़बूल करे वरिती आहे। पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि हमले जी मुकमल जांच कई आहे। पुलिस हमले में इस्तेमाल थियल गाॾी ऐं रिक्शा मालिकनि बाबति जांच कई। घरू वज़ीर जो इहो चवणु आहे कराची मां ख़रीद कयल गाॾी खे दहशतगर्दनि आपघाती हमले लाइ तैयार कयो। आपघाती बमबार ऐं सहूलतकारनि जी CCTV ज़रिए सुञाणप कई वई। घरू वज़ीर जो चवणु आहे हमले में इस्तेमाल थियल गाॾी कराची जे शोरूम तां 71 लख रुपयनि में वरिती वई हुई। गाॾी ख़रीद करण लाइ रक़म हब बैंक मां ट्रांसफर कई वई हुई।